THN न्यूज़। नाज़रीन, वगण खां ख़बर शामिल कयूं था त वगण जे सरकारी इस्पताल जे डॉक्टरनि ऐं अमले पारां वगण थाणे जे SHO जी नाजाइज़नि ख़िलाफ़ OPD जो बाइकाट करे ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी कम छॾ हड़ताल करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते डॉक्टर आसिफ अली कलोड़ो, हुसैन मुगेरी, बख्त सुमरो ऐं ॿियनि चयो त कुझु ॾींहं अॻु लावारिस पीरसन जे रोड हादसे में फ़ौत थियण बाद SHO वगण मेहदी रज़ा टालपर बग़ैर कागज़ी कार्रवाई जे लाश खणण आयो त खेसि इंचार्ज क़ानूनी घुर्ज पूरी करण जो चयो, जंहिं तां हू आपे मां ॿाहिरि निकिरी वियो। हुन बदइख़लाक़ी कंदे ड्यूटीअ ते मौजूद इंचार्ज डॉक्टर समेत अमले खे गार गंद कंदे इंचार्ज MS खे थप हणी संदसि मोबाइल ऐं घड़ी पिणु भञी छॾी ऐं खेनि हिरासत करण जी कोशिश कई। हुननि चयो त SHO वगण कानून जा लीका लताड़े सरकारी इस्पताल जे अमले सां वॾी नाजाइज़ी कई आहे। मुज़ाहिरीन IG सिंध, DIG लाड़काणो ऐं SSP कंबर सदात कोट खां मुतालबो कयो आहे त बिना देर बदइख़लाक़ SHO वगण मेहदी रज़ा टालपर खे हटायो वञे, न त ॿी सूरत में सॼी सिंध में एहतिजाज कयो वेंदो।